नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान ऑयल एंड गैस रेगुलेटर अथॉरिटी ओगरा जे पेट्रोल शयुनि जी क़ीमत में वाध जी तजवीज़ रद्द करण खां पोइ नाणे वारे वज़ारत तरफ़ां पेट्रोल शयुनि जी क़ीमतनि में ₹4.15 फ़ी लीटर वाध कई वई है। जारी कयल नोटिफिकेशन मूजिब पेट्रोल जी क़ीमत में ₹4 फ़ी लीटर वाध खां पोइ नई क़ीमत ₹144.82 फ़ी लीटर थी वई है। नाणे वारे वज़ारत जो चवणु आहे त हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में ₹4 फ़ी लीटर वाध कई वई है, जंहिंखां पोइ नई क़ीमत ₹141.62 फ़ी लीटर मुक़ररु कई वई है। नाणे वारे वज़ारत जो चवणु आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान पेट्रोल जी शयुनि जी क़ीमतनि में वाध जी ओगरा जी तजवीज़ रद्द कई हुई। हिननि जो चवणु आहे त वज़ीर आज़म IMF सां तय थियल पेट्रोल लेवी खे पूरो करण लाइ ₹4 महांगो करण जी हिदायत कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।